पिया बलोचिस्तान जे इलाइक़े पशीन में धमाको थियो आहे। 2 ॿारड़ा मारिजी विया, 12 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस लाइन भरिसां धमाके में 2 ॿारड़ा मौके ते ई मारिजी विया, 5 अहलकारनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके बाद सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो मचाड़े छॾियो आहे। लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जे पशीन धमाके जी मुज़म्मत जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार कयो आहे। दहशतगर्द मुल्क जी सालिमत लाइ ख़तरो आहिनि, गॾिजी नासूर जो मुक़ाबिलो करणो पवंदो। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, बलोचिस्तान जे इलाइक़े पशीन में धमाको थियो आहे। 2 ॿारड़ा मारिजी विया आहिनि, 12 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। पुलिस लाइन भरिसां धमाके में 2 ॿारड़ा मौके ते ई मारिजी विया, 5 अहलकारनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। धमाके बाद सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी पशीन धमाके जी मुज़म्मत जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार बि कयो आहे। दहशतगर्द मुल्क जी सालिमत लाइ ख़तरो आहिनि, गॾिजी नासूर जो मुक़ाबिलो करणो पवंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, बलोचिस्तान जे इलाइक़े पशीन में धमाको थियो आहे। 2 ॿारड़ा मारिजी विया, 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।